हक़ मौजूद साथियों। सुबुह सवेरे नाश्ते करण खां पोइ रसूल मेमण जो किताब पे पढ़ियो मूं प्लेसबो त पोइ हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि यादि अची वई त अक्सर दोस्त बि पुछंदा रहंदा आहिनि त यार तव्हां हेॾा किताब पढ़ो था, असां बि पढ़ूं था, पर यादि त असांखे कुझु कोन थो रहे त पोइ किताब पढ़ण जो फ़ाइदो छा आहे। उन ते हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत मिसाल आहे त हिकिड़े भेरे हिकिड़े शागिर्द पंहिंजे गुरू खां पंहिंजे मास्टर खां इहो सुवालु कयो त आई हैव रेड सो मैनी बुक्स, मूं तमामु घणा किताब पढ़िया आहिनि पर मूंखे उन्हनि मां कुझु यादि न आहिनि, त पोइ किताब पढ़ण जो फ़ाइदो छा आहे। त उनजे मास्टर उनजे गुरू उन वक़्तु पंहिंजे शागिर्द खे कोई जवाबु कोन ॾिनो पर ख़ामोशी सां उन तरफ़ ॾिठाई बसि। हिकिड़े भेरे उहे शागिर्द ऐं मास्टर गुरू ॿई नदी किनारे वेठा हुया त उनजे मास्टर उनजे गुरू पंहिंजे शागिर्द खे चयो त मूंखे इन जेको आहे सो उते नदी किनारे भरिसां हिकिड़ो पुराणो गंदगी सां भरियल ऐं मिटी हाणो जंहिंखे सोराख़ बि हुया, त पंहिंजे गुरू खे चयईं, पंहिंजे शागिर्द खे चयईं त मूंखे हिन में पाणी भरे आणे ॾे। त शागिर्द परेशान थी वियो त हीअ कहिड़ी दरख़्वास्त आहे, पर उन वक़्तु हुन कोई सवाल न कयो ऐं उहो मग उहो गिलास मिटी हाणो सोराख़नि हाणो खणी नदी तरफ़ रवानो थियो ऐं पाणी भरणु लॻो। जीअं हू पाणी भरण जी कोशिशि करे रहियो त उहो सोराख़नि मां पाणी ॿाहिरि निकिरी रहियो ऐं पाणी उन में जमा न पियो थिए। हुन ॿ टे भेरा कोशिशि कई ऐं उन्हनि सोराख़नि जितां जितां सोराख़ आया पंहिंजे आङुरियुनि पंहिंजे हथनि सां चीचुनि सां उहे बंदि करे पाणी भरण जी कोशिशि कई, तॾहिं बि नाकाम वियो ऐं उन मुख़्तलिफ़ एंगल सां उनखे पासीरो करे टेढ़ो करे भरण जी कोशिशि कई पर तॾहिं बि हू नाकाम वियो। ऐं जॾहिं हू 4-5 भेरा पाणी भरण में नाकाम वियो त हुन कावड़ ऐं गुस्से विचां उहो जेको मग हुयो, उहो जेको गिलास हुयो हेठि सटे करे पंहिंजे गुरू खे चयो त माफ़ु कजो, मां अव्हां लाइ पाणी भरण में नाकाम वियुसि। जंहिं ते हुनजे मास्टर गुरू पंहिंजे शागिर्द खे इहो जवाबु ॾिनो त तूं पाणी भरण में नाकाम न ई वियो पर तूं हिकु भेरो उन मग तरफ़ ॾिस। जॾहिं हुन मग तरफ़ ॾिठो शागिर्द त उहो हैरान थी वियो त हू मग जेको कुझु देरि पहिरियां मिटी हाणो गंदो किचिरे सां भरियल हुयो, हाणे उहो चमकी रहियो हो। त गुरू वधीक हुनखे इहो जवाबु ॾींदे चयो त रीडिंग बि बिल्कुलु ईअं ई तव्हांजी सोचुनि खे ख़्यालनि खे साफ़ु सुथिरो ऐं उजरो बणाईंदी आहे। इहो ज़रूरी न आहे त तव्हां किताब जी हर डिटेल यादि कयो त कहिड़ी शइ कहिड़े पेज ते लिखियलु आहे, फलाणी शइ फलाणे पेज ते लिखियलु आहे, या हर जेको आहे सो तव्हां डिटेल यादि कयो। सिर्फ़ु किताब पढ़ण सां, तव्हांजे मुताले करण सां तव्हांजी सोचुनि में ख़्यालनि में जेको आहे सो ईअं ई चमक पैदा थींदी आहे, ईअं ई जेको आहे सो तव्हांजी शख़्सियत तव्हांजी निर्वार थींदी आहे, ईअं ई तव्हांजा ख़्याल सोचूं में निखार पैदा थींदो आहे। त दैट्स ऑल द पर्पज़ ऑफ रीडिंग।